होशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मूजिब मोरो में बिजली, तेल, गैस ऐं रोज़ाना ज़रूरियात जे शयुनि, अटो, खंडु, गेहूं, चांवर, दालुनि जे अघनि में घाटे टोड़ वाध सबब मोरो में रक्षा ड्राइवर ऐं मज़दूर ऐं वापारी यूनियन सदर सेठ माशूक सोलंकी, रक्षा यूनियन सदर झंडो खान भट्टी, सैयद जुमन शाह, एजाज साबकी, दिलवर सोलंकी, नदीम साटी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में फ्रूट मंडी खां मोरो प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैलीअ खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त हिन मुल्क में ग़रीब मिस्किन मारूड़नि जो महांगाई सबब जीअण जंजाल थी वियो आहे। जेको 500 रुपया ॾियारी खणे थो उहो मज़दूर 500 मां किथां पूरी करे। बुख ऐं बदहाली सबब केतिरा ई माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। हर रोज़ शयुनि जा अघ वधनि था, जिन जो सबब हुकुमराननि जो सिंध दुश्मन पॉलिसियूं आहिनि, जेकी हुकुमरान IMF खां कर्ज़ खणी पाण अयाशियूं कनि था ऐं उन्हनि जो कर्ज़ वरी अवाम भरे थी। अॻुवाणनि निगरान वज़ीर आज़म ऐं आला इदारनि ऐं इंसानी हक़नि वारे आला इदारनि खां मुतालबो कंदे चयो त फिलफोर नोटिस वठी पेट्रोल, डीज़ल, रोज़नामा जे शयुनि जा अघ घटाए ग़रीब मिस्किन अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। जेकॾहिं वधंदड़ शयुनि जे अघनि ते कंट्रोल न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। महंगाई के खिलाफ जेको पेट्रोल वधण जे करे तमाम महंगाई चोट ते चढ़ी गरीब जा कंठ भञी रखिया। उनका